नाज़रीन, शहदादकोट शहर में अञा ताईं बरसाती पानी निकाल नथी सघियो आहे, जंहिं करे आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे शाहिद अहमान। जी शाहिद। हाँ जी बिल्कुल, शहदादकोट में भी पूरी सिंध जी 36 कलाक बरसात मुसलसल जारी रहने बाद बंद थी वही है। बरसात बाद शहर जा अक्सर रोड रस्ता गिटियूं पाड़ा उहे पानी में बुडल आहिनि। हिन वक्त में शहर के मेन रोड से बीठो आहियां, जिते 1.5 फुट का वधीक जो पानी है वो बीठल है। जैसे तो शहर जा अक्सर इलाइक़ा आहिनि, शाही बाज़ार, स्टेशन रोड, लखपति रोड, मेन रोड, थाना मस्जिद रोड समेत जो मुख़्तलिफ़ रोड आहिनि उते पानी 2 खां 3 फुटन ताईं बीठल है। जैसे तो हेठाई वाला इलाइक़ा आहिनि उते 5 खां 6 फुटन ताईं पानी बीठल है। पानी पीअण करे कच्ची जगह किरण जो सिलसिलो है वो तेज़ी थी है, जैसे करे माण्हू सख्त परेशान आहिनि। होॾां बरसात मुतासिरीन के रिलीफ ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, उते पिणु पानी उन्हनि खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो आहे, जंहिंजे करे बरसात मुतासिरीन जेके तकलीफ़ूं आहिनि उहे ॿीणियूं थी वियूं आहिनि। होॾां पानी के निकाल करण जे लाइ म्यूनिसिपल अमलो ऐं पब्लिक हेल्थ खाते जो अमलो आहे उहो सरगर्म लॻो पियो आहे कि रिलीफ कैंपुनि में तरसल माण्हू आहिनि उन्हनि खे न को टाइम ते खाद खुराक ॾिनी पई वञे, न ई उन्हनि जेको इलाज जो को ख़ातिर ख़्वाह बंदोबस्तु कयो वियो आहे। होॾां जेको पानी आहे उहो तमामु घणो आहे शहर जे अंदरि, ऐं जेके कचियूं जॻहियूं दुकान पाड़ा जेके आहिनि उहे पानी में ॿुॾल आहिनि, जंहिंजे करे अक्सर जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि खे महफ़ूज़ करण जे लाइ सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। जी।